तालब कसर सूंह सर इय रूमीअ जी औताक जे भॼे दर फिराक त मंझि मुशाहिदो थिए। सजणो किथे वरी पाणी में अचे थो जे भॼे दर फिराक त मंझि मुशाहिदो माणीअ। सूर यमन कल्याण दास्तान पंजूं बैत नंबर 15 रसालो शाहवानी। हाणे अचूं था ओखनि अल्फाज़नि ते। तालब अरबी ॿोली लफ़्ज़ आहे जंहिंजी माना तालबू तलब कंदड़ ॻोल्हाऊ ॻोल्हींदड़ आशिक़। कसर कसर अरबी ॿोली लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे कसरत घणाई जजाई। सूंह माना शोभ्या हुसन जमाल निज ख़ूबसूरती। सर माना असल मुंड। सूंह सर माना सूंह असल आहे ऐं कसर यानी सारी काइनात सूंह ॻोल्हाऊ आहे। रूमीअ माना मौलाना जलालुद्दीन रूमी जी मसनवी में। औताक माना तकियो मुक़रर मंज़िल। मुक़रर फ़िक्र ऐं नज़र वारो माॻ। फ़िक्र ऐं नज़र वारी मंज़िल। भॼे टुटे टुकड़ा थिए। फिराक माना विछोड़ो जुदाई फोड़ाओ विछोड़े जो जुदाई जो। जुदाई वारो अरसो महबूबनि खां जुदाई। मंझि माना अंदर में दिलि में। मुशाहिदो माना दीदार दर्शन। हाणे अचूं था ओखनि अल्फाज़नि ते। तालब कसर सूंह सर इय रूमी जी औताक सॼो संसार असल सूंह जो ॻोल्हाऊ आहे। रूमी जी मुक़रर फ़िक्र वारी औताक यानी माॻ ते इहा ई ॻाल्हि हलंदड़ आहे जे भॼे दर फिराक त मंझि मुशाहिदो थिए। जेकॾहिं फिराक यानी विछोड़े यानी अलॻि हस्ती वारो दर भॼे टुटे त अंदर में दीदार हासिल थिए। मंझि मुशाहिदो माणीअ। हक़ लतीफ़ सच लतीफ़।